अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी तेहरान में ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां मुलाक़ात। खिते जी सूरत हाल ऐं पाक ईरान लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल। ईरानी मीडिया मुताबिक़ सदारती महल में ॿिन्ही अॻुवाणनि विच में मुलाक़ात 3 कलाकनि ताईं जारी रही। मुलाक़ात दौरान गॾियल लाॻापनि ऐं टियाकड़े वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात में ईरान जा घर वज़ीर ऐं परॾेही वज़ीर बि शरीक हुआ। मोहसिन नक़वी जी ईरानी स्पीकर बाक़िर कालिबाफ सां बि मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाणनि विच में अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जल्द मुआहिदो न कयो त इंतिहाई ख़राब वक़्तु शुरू थींदो। मुआहिदो करणु ईरान जे मुफ़ाद में आहे। फ्रांसी टीवी खे इंटरव्यू ॾींदे अमरीकी सदर ट्रंप चयो त ख़बर नाहे त डील जल्द मुमकिन थी सघंदी या न। ॻाल्हियुनि में देर जी सूरत में सख़्त क़दम खणी सघजनि था। ज़ुल्हज जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटीअ जो कराची में इजलास। चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद इजलास जी सदारत करे रहियो आहे। इजलास में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जा मेंबर, मौसमियात खाते ऐं पार्को जा माहिर बि शरीक। अॼु ज़ुल्हज जो ॾिसण जो वाज़े इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त ज़ुल्हज जे चंड जी पैदाइश थी वई आहे। अॼु वाज़े नज़र अची वेंदो। ईद उल अज़हा अरबा ॾियारे 27 मई ते थियण जो इम्कान आहे। सिंध जे 9 ज़िलनि में ख़ाली थींदड़ 13 मुख़्तलिफ़ लोकल काउंसिल जे सीटुनि ते नंढी बल्दियाती चूंड। वोटनि जी ॻणप मुकमल थियण बैदि गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। गैर हतमी नतीजनि मूजिबि अक्सर सीटुनि ते पीपी उम्मीदवार सोभारा। हैदराबाद जे यूनियन कमेटी 49 जे वार्ड नंबर 2 ते गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपी उम्मीदवार आलम खान 335 वोट खणी कामयाब। गैर सरकारी नतीजनि मूजिबि सेवण जे यूनियन काउंसिल चना ते पीपी उम्मीदवार जावेद ओठो 783 वोट खणी अॻिते। गैर हतमी नतीजनि मुताबिक़ चेकमाबाद जे ज़िले काउंसिल जी सीट ते पीपी उम्मीदवार सरदार अहमद अली चना सोभारो। कमाल देरो में यूसी शहमीर देरो जे ज़िले काउंसिल जी सीट ते पीपी उम्मीदवार हाकिम कलोड़ो 1202 वोट खणी कामयाब थी वियो। ISPR चयो आहे त दुनिया मां मिटाइण जी धमकी जनून जी इंतिहा आहे। उहा ज़हनी ॾेवाल पिणे जी अकास आहे। अहिड़ी जाग्राफियाई तबाही ॿिन्ही मुल्कनि जी थींदी। भारतीय आर्मी चीफ जे इंटरव्यू जे रद्दअमल में पाक फ़ौज जे तर्जमान चयो आहे त पाकिस्तान एटमी ताक़त ऐं जाग्राफिया जो तरदीद न थियण जोॻो हिसो आहे। नवाज़ लीग अॻवान राना सनाउल्लाह चयो आहे त जॾहिं बि इतफ़ाक़ थियो 28वीं तरमीम आणींदासीं। नए आइनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। NFC पाणी विर्छ दिफ़ाई बजट ऐं ॿिया मामला हल तलब आहिनि। वोटरनि जी उमिरि वधाइण जी तजवीज़ बि आहे। फ़ैसिला इतफ़ाक़ राय सां थींदा। हिकु इंटरव्यू में राना सनाउल्लाह वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो सही थो चवे त तरमीम बाबति अञा बाज़ाब्ता ॻाल्हि ॿोल न थी आहे, पर तकरारी मामलनि बाबति आगाह आहिनि। दिफ़ा जो ख़र्च रुगो वफ़ाक़ छो खणे, सूबनि खे बि हिसो ॾियणु घुर्जे। भारत पाणी रोके रहियो आहे, डैम ठाहिण ज़रूरी आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त असांजो ध्यानु इलेक्शन न पर अवामी ख़िदमत ते आहे। फज़लुर रहमान पीर पागारो ऐं ॿिया गुज़िरियल इलेक्शन में बि गॾु हुआ। सॼी सिंध में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराचीअ में मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु हली रहियो आहे। कराची मुल्क जो वॾो शहर हुजण करे चैलेंजिस आहिनि। कराचीअ में रेड लाइन मनसूबे जे दौरे वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमून वधीक चयो त मंशियात जो नेटवर्क ख़तमु करणु सिंध हुकूमत जी तरजीह आहे। पिंकी ज़हर वेकिरो कंदी हुई। मीडिया खे दरख़्वास्त आहे त उनखे ग्लैमराइज़ न करे। कराची में GDA जो इजलास। सिंध जे वधंदड़ मंशियात ऐं स्मगलिंग ते ॻणती जो इज़हार। इजलास में पीर सदरुद्दीन शाह राशिदी, गुलाम मुर्तज़ा जतोई, मोहम्मद राशिद शाह, आया लतीफ़ पलेजो, सैयद ज़ैन शाह ऐं ॿिया अॻुवान शरीक। सिंध टोड़े मुल्क जे सियासी सूरत हाल ऐं अहम मामलनि ते गौर वीचार।
अॻुवाणनि जो चवणु आहे त सूबाई हुकूमत मुबैना तौर मंशियात जे कारोबार में शामिल हुजण सबबि उन जे ख़ात्मे में नाकाम थी चुकी आहे। मंशियात प्रोशन ऐं उन्हनि जे सरपरस्ती कंदड़नि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे क़ानूनी कार्रवाई कई वञे। वगण में शोरूम मां चोरीअ ख़िलाफ़ मुतासिर ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। समय माण्हुनि जी लाड़काणो इंडस हाईवे ते शामियाना हणींदड़ मचरियल शहरनि पारां टायरनि खे बाहियूं। सिंध पंजाब जे शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। अॻुवाणनि चयो आहे त शहर ऐं भरपासे में बदअमनी वधी वई आहे। गुज़िरियल राति जो शोरूम जा ताला तोड़े कार ऐं क़ीमती काग़ज़ चोरी करे विया आहिनि। चोरी थियल कार ऐं सामान जल्द वापसि कराए शहर ऐं भरपासे में अमन बहाल कराए वञे। सरहाड़ी वेझो मामे खे क़तल कंदड़ जवाबदार जो जंग मां गोलियूं लॻल लाश हथ। ॻोठ मुरीद खान जमाली में 3 ॾींहं अॻु पीर सन शमसुद्दीन जमाली क़तल थियो हो। वाक़िए में मुलविस जवाबदार मिस्री जमालीअ जो ॻोठ कुंभ लीमा भरिसां लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जे भरिसां रिपीटर मिलियो आहे। वधीक जांच कई पई वञे।